रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसीक़ल लज़ीना इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फ़ुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन व क़ालू अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्ज़ नतबव्वअु मिनल जन्नति हैसु नशाअ फ़निअम अज्रुल आमिलीन। व तरल मलाइकता हाफ़्फ़ीन मिन हौलिल अर्शि युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व क़ुज़िय बैनहुम बिल हक़्क़ि व क़ील अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जे मोहब्बत सां बाआवाज़ बुलंद आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मुझा अज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसानात जा रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मावा जाॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सूरत नालियो सूरत ज़ुमर सिपारो 24 उन मां चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। अल्लाह खां दुआ है त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। गुज़रियल जुम्मतुल मुबारक ते अवां जे आलो जहन्नम जा मुआमलात ऐं मसाइल बयान कया विया त जंहिं बि इंसान जेको मामलो कयो आहे अल्लाह तबारक व तआला
क़यामत जे ॾिहाड़े उनखे उन मुआमलात ऐं मसाइल जे हिसाब सां जज़ा ऐं सज़ा वारो मामिलो कंदो। जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कई उन्हनि जे लाइ त सज़ा आहे। जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी आहे उन्हनि जे लाइ आला क़िस्म जा मुआमलात ऐं मसाइल अल्लाह ताला कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फुरकान हमीद में ऐं पैगम्बर दो जहा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंजी अहादीस तय्यबा जे अंदर उहे मुआमलात ऐं मसाइल मज़कूर आहिनि त केॾो वॾो अल्लाह ताला उन्हनि जे मथां करम थो फरमाए। हिकु रिवायत जे अंदर अचे थो साहबी सगोरो फरमाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं पुल सराज जी पुल खां हर इंसान किरास थी वेंदो जंहिं सुठा अमल कया जंहिं नेक बदअमल कया गुज़िरियल जुमे ते तव्हांखे ॿुधायमि उन्हनि जे लाइ त उते ई सज़ा वारो मामिलो शुरू आहे। पर जिन नेक अमल कया पुल सराज जी पुल खां किरास थी वेंदा उन खां अॻिते हिकिड़ी पुल वटि उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके पुल सराज जी पुल किरास करे पहुचंदा उन्हनि सभिनी खे उन जाइ ते हिकिड़ी जॻह ते बीहारियो वेंदो। उन्हनि खे बीहारे करे दुनिया जे अंदर जेके मामलात ऐं मसाइल उन्हनि जा नेकोकारनि जा पाण में भी मसला हूंदा आहिनि हिक ॿिए खे का दुनिया में तकलीफ़ ॾिनऊं मदा कंहिंजे ॻाल्हाइण सां मदा कंहिंजे ॻाल्हाइण जे करे कंहिंखे ईज़ाउ पहुतो आहे या ॿी का शइ आहे। रिवायत जे अंदर अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन तमाम मुसलमाननि खे उन पुल वटां जेका बैनल जन्नती वन्नार जेका जन्नत ऐं जहन्नम जे विच जे अंदर हूंदी उते बीहारे करे हिननि जूं जेके हिक ॿिए सां हक़ तलफ़ियूं आहिनि हिननि जूं हिक ॿिए सां जेका कावड़ ऐं रंजिश आहे हिननि जी हिक ॿिए सां जेको ग़म ऐं गुस्सो आहे उनखे माफ़ कराए साफ़ ऐं शिफ़ाफ़ करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जन्नत में दाख़िल अता फरमाईंदो। फरमाए तो साहबी सगोरो अल्लाह जे रसूल फरमाए यखलुसुल मोमिनून मिनन नारि फयुबसून अला कंतरतिन बैनल जन्नति वन नार फयुकस्सु लिबाज़िहिम मिन बाज़िहिम मज़ालिम कानत बैनहुम फि दुनिया हत्ता इज़ा हुज़िबू व नुक़ू उज़िन लहुम फी दुखूलिल जन्नह फवल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला अहदुहुम हत्ता बिमंज़िलिही फिल जन्नति मिन्हु बिमंज़िलिही कान फि दुनिया। बुखारी शरीफ जी रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं अल्लाह जे ख़ास माननि खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद कयो वेंदो माना उन्हनि जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयो वेंदो फयुबसून अला कंतरतिन बैनल जन्नति वन नार जन्नत ऐं जहन्नम जे दरमियान में हिकिड़ी पुल हूंदी उन ते उते उन्हनि खे रोकियो वेंदो बीहारियो वेंदो बाबा बीहो हिते पोइ छा थींदो फयुकस्सु लिबाज़िहिम मिन बाज़िन मज़ालिम कानत बैनहुम फि दुनिया उन्हनि जा मामला जेके दुनिया में हिक ॿिए ते हत्ता इज़ा हुज़िबू व नुक़ू मामलात ऐं मसाइल जेके हूंदा हिक ॿिए जी हक़ तलफ़ियूं जेके हूंदियूं उन्हनि खे हिक ॿिए खां छा करायो वेंदो बाबा माफ़ करायो वेंदो। अल्लाह खे माफ़ी वारो अमल पसंदि आहे। हाणे तव्हांजी रंजिश जेका हिक ॿिए जे दिलि जे अंदरि आहे छो त जन्नत अहिड़ी शइ आहे जंहिंमें रंजिश वारो मामिलो ई न आहे ॾुख वारो मामिलो ई न आहे ग़म वारो मामिलो ई न आहे इनाम वारी जाइ आहे अल्लाह जे इकराम वारी जाइ आहे अल्लाह जे मोहब्बत वारी जाइ आहे अल्लाह जे दीदार जो नालो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जो नालो आहे हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं तमाम अंबिया जी ज़ियारत जो नालो आहे जन्नत आला क़िस्म जा बाग़ात जन्नत आला क़िस्म जो इनाम जन्नत आला क़िस्म जो इकराम आहे। अवां जे सीननि जे अंदरि जेको अदावत वारो मामिलो अवां जे सीननि जे अंदरि जेको हिक ॿिए सां थोरी रंजिश वारो मामिलो आहे इहो ख़त्म कयो वञे। अल्लाह जे रसूल फरमायो उज़िन लहुम फी दुखूलिल जन्नह इन सॼे मुआमलात खे ख़त्म करे उन्हनि खे जन्नत में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वेंदी। बाबा हाणे तव्हां जन्नत जे अंदरि दाख़िल थियो पाण फरमायूं फवल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत जे अंदरि मां मुहम्मद जी जान आहे। हे जन्नती जॾहिं जन्नत में घिरंदा न वो दुनिया वारी जाइ खां वधीक वाक़िफ़ हूंदा पंहिंजी जन्नत जी जाइ जे अंदरि ॼण उते रहंदड़ अल्लाह उन्हनि खे एतिरी रहनुमाई कंदो जो लअहदुम अहदा बिमंज़िलिही फिल जन्नति जन्नत जे अंदरि पंहिंजी मंज़िल ईअं ॻोल्हे वठंदा जीअं दुनिया वारी जाइ हूंदी आहे। दुआ कयो त रब साईं हर इंसान खे अल्लाह तबारक व तआला जन्नत वारो मामिलो नसीब अता फरमाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम